नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे नाटकम खां ख़बर ॾींदा हलूं त वर्ल्ड कप 2019 में पाकिस्तानी टीम पंहिंजी मुहिम जी शुरूआत सुभाणे वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ मैच सां कंदी ऐं हुन लाइ 12 रुकनी टीम जो ऐलान कयो वियो आहे। ट्रेनेट ब्रिज नाटंगम में वर्ल्ड कप 2019 जी मैच पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ जी टीम विच में खेॾी वेंदी, जंहिं लाइ क़ौमी टीम जे 12 रांदीगरनि जा नाला शामिल आया आहिनि, जंहिंजो बाक़ाइदा ऐलान बि कयो वेंदो। वर्ल्ड कप स्क्वाड में शामिल 15 रांदीगर में तजुर्बेकार मॉडल ऑर्डर बैट्समैन शोएब मलिक, फास्ट बॉलर मोहम्मद हुसैन ऐं शाहीन आफरीदी खे पहिरीं मैच न खेॾण जो फ़ैसिलो कयो वियो। वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ मैच लाइ 12 रांदीगर में फ़ख्र जमाम, इमाम अलहक, बाबर अज़ीम, मोहम्मद हफ़ीज़, कप्तान सरफराज़ अहमद, हारिस सोहेल, आसिफ अली, हमाद वसीम, शादाब खान, हसन अली, वाहब रियाज़ ऐं मोहम्मद आमिर शामिल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।